बादशाह ने, शहजादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी नई कहाणी तव्हांजे आॾो पेश कंदासीं, सो महिरबानी करे हिनखे तवजह सां ॿुधिजो। कहाणी आहे शहज़ादी ऐं जादूअ जी मुंडरी। बादशाह त पाण अल्लाह हुआ, पर हिन कूड़ी दुनिया जो को बादशाह हो जंहिंखे औलाद थींदो ई कोन हो। नेठि हिकिड़े ॾींहुं वेस बदिलाए कारा कपिड़ा पाए शहर जे ॿाहिरां रस्ते ते ऊंधी मंझि विझी सुम्ही रहियो। रस्ते तां कंहिं माण्हू पे आया विया ऐं हिन खां पे हाल अहवाल पुछियाऊं, पर हिन कंहिं सां बि पंहिंजे दिलि जो हाल न कयो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिकु भेरे जॾहिं राति थी ऐं लोक लका सुम्ही रहियो हो, तॾहिं वटसि हिकिड़ो देव आयो, जंहिं खेसि पुछियो त ए आदम जा बचड़ा, हेतरनि ॾींहंनि खां हिननि हालनि में तूं हिते कीअं वेठो आहीं? बादशाह हिन सां समूरी हक़ीक़त बयानु कई। देव चयसि त हीअ लठ अथई ऐं उथी हिन ॿेर जे वण में हण, पोइ जेकॾहिं ॿेर किरियो त पुटु मिलंदई, पर जे पन किरियो त धीउ ॼमंदई। पर यादि रख त जे धीउ ॼाई त उन जो लिखियो अथई घोड़े सां, ऐं हीअ मुंडरी अथई जा धीउ जे चीच में पाराए छॾिजां। जो हूअ जिते बि मुंडरीअ खे चवंदी त खेसि उॾाए उते वञी छॾींदी। देव एतिरो चई बादशाह खे लठ ऐं मुंडरी ॾेई गायब थी वियो। बादशाह जीअं उहा लठ वण में हई त धणीअ जे कुदरत सां फ़क़ति हिकु पन्नु किरियो। बादशाह उहो खणी धोई वञी राणीअ खे खारायो। थोरनि ई ॾींहंनि में राणीअ खे पेट थियो ऐं मुदत पूरी थियण ते खेसि धीउ ॼाई। बादशाह ॾाढा शादमा ऐं शुकराना कया ऐं शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठि अची जवान थी। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त तूं सफ़र जो सामान साण करे कंहिं न कंहिं बादशाहीअ में वञी शहज़ादीअ लाइ शहज़ादो ॻोल्हे संग करे अच, पर मूंखे पुटु आहे कोन, सो शहज़ादो अहिड़ो हुजे जो हिते असां वटि रहे ऐं ही राज जो संभाले। बादशाह जे हुकुम ते वज़ीर विलायतूं लताड़ींदो नेठि वञी हिकिड़े बादशाहीअ में पहुतो। मुञाण उते जे शहज़ादे जी माउ हुई जादूगर, जंहिंखे शहज़ादीअ जी पैदाइश घोड़े सां लिखी ऐं देव वारी मुंडरीअ जी का अॻे ई ख़बर हुई। तंहिं उहा मुंडरी हथ करण लाइ पुट खे को अहिड़ो जंतर सेखारे छॾियो जो पढ़ी हू हिकदमि घोड़े जे पोश में अची वेंदो हो। ख़ैर वज़ीर शहज़ादीअ जी ॻाल्हि उते पकी करे मोटी आयो ऐं अची बादशाह खे समूरा हाल हवाल कयई ऐं ॿुधायईंसि त शहज़ादो घोड़े जी पोशाक बि ढकींदो आहे। उहो ॿुधी बादशाह खे देव वारी ॻाल्हि दिलि सां लॻी आई। आख़िर शहज़ादीअ खे परणाए ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे पाण वटि जुदा जाइ जोड़ाए उन में राहे छॾियईं, जिते ॾींहं राति बानियूं हथ ॿधियूं हिननि जी ख़िदमत में बीठियूं हूंदियूं हुयूं ऐं सभु खाधा पीता ऐं साज़ सामान वेठे वेठे उते खेनि मिलंदा हुआ। शादीअ खां पोइ बि शहज़ादे जो उहो दस्तूर रहियो त जॾहिं दिलि थींदी हुयसि तॾहिं घोड़े जो पोश ढके बीह रहंदो हो। शहज़ादीअ जी माउ खे उन ॻाल्हि जो ॾाढो अरमान रहंदो हो ऐं धीउ जी क़िस्मत ते पई दिलि ई दिलि में कड़ंदी हुई। ऐं नेठि सही सही हिकिड़े ॾींहुं बानीअ खे चयाईं त जॾहिं शहज़ादो राति जो पंहिंजे पोशाक लाहे रखे तॾहिं तूं वझ वठी चुपचाप उहा खणी केॾां गुम करे छॾ। हिकिड़ी राति जॾहिं शहज़ादो ऐं शहज़ादी सुता पिया हुआ तॾहिं बानी वझ ॾिसी शहज़ादे जी उहा पोशाक चोराए किथे वञी साड़े छॾी। शहज़ादे खे जॾहिं ख़बर पई तॾहिं ॾाढो दुख थियुसि ऐं अची डपु वरितुसि त हाणे माणस अलाए छा करे छॾींदी।
आख़िर लाचार थी कमकार लाइ हू अंदर ॿाहिरि निकिरण लॻो। होॾां माणस खे जॾहिं उहो इतलाउ पहुतो तॾहिं दिलि में चयाईं त हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे, जो मुंहिंजे सॻे धागे खां निकिरी वियो आहे। सो वाकड़ वाकड़ कंदी हिकिड़े ॾींहुं अची पुट वटि ठकाव कयाईं। नुंहं जी करामती मुंडी हथ करण जी त अॻे ई लोड़ लॻल हुयसि। सो अचण सां नुंहं ते अहिड़ो वठी लिबेस वारो हथ फेरायईं जो शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। हिन खे पंहिंजी माउ सम्झी खणी अखियुनि में जायूं ॾिनाई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी वेझंदे देव वारी उहा मुंडी गुस्ल खाने में विसारे आई। ससुणस खे उहो लॻो वझो, सो मुंडी खणी कयाईं सोघी ऐं विझंदे पुट खे बांह में हथ वठी उॾाणी ऐं घड़ीअ में अची पंहिंजे बादशाहीअ में लथी। शहज़ादीअ खे जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं ॾाढो पछतायईं ऐं रोई रोई साणी थी पई। आख़िर पीउ खां इजाज़त वठी हिकु बानी ऐं 2 घोड़ा तयारु कराए मर्दाणो वेस करे उथी मुड़ुस जे पुठियां पंधु पई। हलंदे हलंदे थोड़े घणे ॾींहं शहज़ादी बानीअ समेत अची मुड़ुस जे मुल्क में पहुती। शहर जे ॿाहिरां झंग में राति पइजी वियनि। हिकिड़ियूं वेचारियूं अकेलियूं ज़ालूं ॿियूं परदेस ऐं झंग सो राति हुअण सबबु घोड़नि खे हिक पासे करे मथे वण ते चढ़ी वेही रहियूं। अध राति गुज़ारण खां पोइ धणीअ जी कुदरत सां शहज़ादीअ जो मुड़ुसु हिक परीअ सां गॾु उन वण जे हेठां अची चौपड़ रांदि करण वेठो। शहज़ादीअ जॾहिं हीअ हालत ॾिठी तॾहिं संदसि अखियुनि मां लुड़क वहण लॻा, जे इतफ़ाक़ सां वञी संदसि मुड़ुस जे मथां किरिया। तंहिं ते शहज़ादे मथे निहारियो ऐं कंहिंसि सुञाणे इशारे सां चयाईं त बसि कर, मतां परी तोखे मारे न छॾे। इशारे मिलण ते शहज़ादीअ खणी माठ कई। आख़िर सुबुह थियण ते परी शहज़ादे खां मोकिलाए उॾामी वई। पोइ शहज़ादे हिन खे हेठि लही अचण लाइ चयो। हूअ वण तां हेठि लथी। पोइ ॿई ॼणा पाण में मिली हवाली अहवाली थिया ऐं दुख सूर ओरियाऊं। शहज़ादे चयुसि त मुंहिंजी माउ आहे जादूगर, सो तोखे उते पाण वटि कीअं रहायां, पर हिकिड़ी सलाह आहे त तूं वटसि बानी थी हल, उन बहाने सां गॾु रही सघंदासीं। तॾहिं शहज़ादीअ चयुसि त तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी ज़हर आहे। तूं कहिड़े बि नमूने मूंखे पाण खां जुदा न कर, जीअं तूं चवंदे तीअं करण लाइ तयारु आहियां। नेठि शहज़ादे हिन खे वठी अची माउ सां मिलायो ऐं एलाज़ू मिंथू करे खेसि बानीअ जे बहाने पाण वटि रहायाई। माणस हुई ज़ालिम रूह सां हिन वेचारीअ खे सख़्तु कम वठण लॻी। हिकु ॾींहुं सरियं ऐं वारीअ जूं 2 ॻूणियूं पाण में गॾाए शहज़ादीअ खे चयाईं त हिन ढेर मां सरियं जुदा करे ॻोण भरे रखो, न त तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। उहो हुकुम ॿुधी शहज़ादी ॻणटीअ में पइजी वई। जॾहिं संदसि मुड़ुसु आयो तॾहिं हिन सां उहा हक़ीक़त कयाईं। शहज़ादो जादूगर माउ जो पुटु, सो हिन खे बि के गुण ईंदा हुआ। तंहिं छा कयो जो हिकदमि देव खे हुकुम कयाईं त उहो कमु हिकिड़े पल में करे ॾियो। हुकुम जी देरि हुई, अख चिंभ में कमु थी वियो। माणस जॾहिं ही हाल ॾिठो तॾहिं सम्झी वई त उहो कमु मुंहिंजे पुट जो आहे। ॿिए ॾींहुं वरी वॾी गप में घणा कंडा ऐं काठियूं मिलाए चयाईं त उन मां गारो ठाहे भित जोड़े उन जे मथां गारे जो लेपो ॾेई छॾ। शहज़ादीअ उहा ॻाल्हि बि वञी मुड़ुस सां कई, जंहिं वरी बि देव खे हुकुम कयो, जिन घड़ीअ में भित जोड़े लिंबे ठाहे तयारु करे छॾी। जादूगिराणीअ जॾहिं उहो लकाउ ॾिठो तॾहिं पक थियसि त मुंहिंजो पुटु हिन बानीअ ते आशिक़ु आहे ऐं वरी बि केॾां हलियो न वञे। वरी जादूअ जे ज़ोर ते खणी ॾिसे त हीअ बानी उहा साॻी शहज़ादी आहे
जंहिंसां मुंहिंजे पुट जी शादी थियल आहे। हेकारी ॻणतीअ में पइजी वई त हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे। उहा शहज़ादी कॾहिं न कॾहिं मुंहिंजे पुट खे ज़रूरु वठी वेंदी, तंहिं करे खेसि छो न अटकल सां माराए छॾिजे। आख़िर ख़्यालु करे हिकिड़े ॾींहुं चिठी लिखी ॾिनाईंसि त ऐं चयाईंसि त मुंहिंजी भेण वटि खणी वञो। शहज़ादी उहा चिठी खणी हली त वाट ते संदसि मुड़ुसु मिलियुसि, जंहिंसां उहो अहवालु कयाईं। शहज़ादो जा खणी चिठी पढ़े त लिखियो पियो आहे, हीअ मुंहिंजे पुट जी दुश्मन आहे, तो वटि पहुचे त खेसि मारे खपाए ख़तमु करे छॾिजां। हिन उहा चिठी फाड़े ॿी लिखी ॾिनसि त हीअ मुंहिंजी नुंहुं सदोरी ऐं सुलछणी आहे, तूं हिनखे प्यार ऐं मुहबत सां पाण वटि रहाइजांइ। शहज़ादीअ जी मासी कन खां कुड़ी, अखि खां काणी, हथ खां टुंडी ऐं टंग खां मंडी हुई। शहज़ादीअ खे हलण वक़्तु संदसि मुड़ुसु उहा ॻाल्हि ॿुधाए चयो त तूं जॾहिं दुल जो आवाज़ु ॿुधी तॾहिं कंहिं बहाने सार अची बीहजांइ, त पोइ गजी ही मुल्क छॾे कंहिं पासे हलिया हलंदासीं। मासी तोखे घणो ई रोकींदी, पर हूअ अञा उथे ई न त वठी ज़ोर सां धिको ॾिजांइसि, जीअं वञी कंहिं आराम में किरे। शहज़ादीअ जे वञण खां पोइ जादूगरियाणीअ खे पक थी त हूअ हाणे मरी खपी वई हूंदी। सो छा कयाईं जो भेण जे ॻोठ मां पुट खे परणाइण लाइ ॼञ वठी उथी निकिती। वाट ते शहज़ादो ज़िद करे वेही रहियो, चए उहा करामती मुंडी ॾे त अॻिते हलां न त कोन हलंदो। आख़िर घणी छिकताण खां पोइ माणस खेसि मुंडी ॾिनी, जा शहज़ादे वठी खणी सोघी कई। ॼञ बि हलंदी हलंदी नेठि अची उन ॻोठ में शहज़ादीअ जे रहण वारी जाइ जे ॿाहिरां बीठी। उते शहज़ादीअ जे कन ते जो दुल जो आवाज़ पियो, तॾहिं सही कयईं त शहज़ादो अची वियो। सो मंडी टुडी मासीअ खे माठ माठ करे वठी जो थेलो ॾिनाई त वञी ऊंधे मुंहुं किरी ऐं पाण भड़को खाई हिकदमि अची पंहिंजे मुड़ुस सां मिली ऐं पोइ ॿई गजी वठी उॾाणा ऐं अखि चिंब में अची पंहिंजी बादशाहीअ में पहुता। शहज़ादीअ जे पीउ ऐं माउ जॾहिं हिननि खे ॾिठो तॾहिं ॾाढा ख़ुशि थिया ऐं खेर ख़ैरातूं करे ख़ुशियूं कयऊं। पुठियां शहज़ादे जे जादूगरनि माउ जॾहिं ॾिठो त पुट जो वञिणो सो हथां वियो, तॾहिं रोई रोई मुंहुं मथो पिटे ॼञ समेत वापसि हली वई। होॾां शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में हमेशह लाइ गॾु गुज़ारण लॻा ऐं सॼी उमिरि ॾाढे मज़े में गुज़ारियऊं। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थिए।